आलमी मालियाती फंड तरफ़ां पाकिस्तान खां मुतालबनि जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त IMF पाकिस्तान खां सरकारी इदारनि जे नुक़साननि बाबति रिपोर्ट घुरी वरिती आहे। आलमी मालियाती फंड इदारे पाकिस्तान का मुतालबन जो सिलसिलो जारी रखियो आहे। जॾहिं त IMF पाकिस्तान का सरकारी इदारनि जे नुक़साननि बाबति रिपोर्ट घुरी वरिती आहे। पाकिस्तान ऐं आलमी मालियाती फंड विच में इक़्तिसादी जाइज़े बाबति टेक्निकल सतह जे जारी ॻाल्हियुनि में हुकूमत तरफ़ां IMF खे फराहम कयल हलंदड़ माली साल जे पहिरें 3 महीननि जी डेटा जो जाइज़ो वरितो पियो वञे। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि IMF खे सरकारी इदारनि जे नुक़साननि ते ॿधल शुरूआती रिपोर्ट पेश कई आहे, पर IMF पुराणी डेटा बदिरां नई रिपोर्ट तलब कई आहे, जिन ते अख़्तियारनि IMF खां दिसंबर 2023 ताईं जो वक़्तु घुरियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त इदारनि जे नुक़साननि बाबति क़ाइमु सेंट्रल मॉनिटरिंग यूनिट जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वियो। सेंट्रल मॉनिटरिंग यूनिट टीम IMF खे पहिरें जाइज़े वारी रिपोर्ट फराहम कंदी। हुकूमत बि IMF खे नई रिपोर्ट जल्द फराहम करण जी ख़ातिरी कराए छॾी आहे। ज़रियनि मूजिबि हुकूमती इदारनि जे नुक़सान बाबति रिपोर्ट ईंदड़ महीने IMF खे ॾिनी वेंदी। IMF छंछर ते थियल ॻाल्हियुनि में ईंदड़ 10 महीननि लाइ टैक्स प्लान तलब कयो।